नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाल आबलो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। हाणे कलदम टीटीपी सां जंग थींदी, उन खां सवाइ को ॿियो रस्तो नाहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी सेनेट जे घरू मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जे इजलास में ब्रीफिंग। शेख रशीद जो चवणु आहे त कलदम तहरीक तालिबान पाकिस्तान सां ॻाल्हियूं अॻिते नथियूं वधी सघनि। टीटीपी जेके शर्त रखिया हुआ उहे क़बूल करण जोगा न आहिनि। सीज़ फायर कलदम तंज़ीम पाण ख़तमु कयो। हाणे वरी असांजो वफ़द ॻाल्हियुनि लाइ वियो आहे, पर इतला आहिनि त ॻाल्हियूं कामयाब न थींदियूं। भारत जो जारिहाणो रवैयो ऐं हिंदुत्व नज़रे ख़िते जे अमन लाइ ख़तरो पैदा करे छॾियो आहे। मौजूदा भारतीय हुकूमत ख़िते जे अदम इस्तेहकाम जो सबबु बणिजी रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं चीन जे थिंक टैंक्स, यूनिवर्सिटीज़ ऐं पाकिस्तान स्टडी सेंटर जे सरबराहनि ऐं नुमाइंदनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। वज़ीर आज़म पाक चीन नातनि जी अहमियत ऐं इलाक़ाई इस्तेहकाम तोड़े ख़ुशहालीअ खे यकीनी बणाइण ते ज़ोर भरींदे चयो आहे त वालरल कश्मीर जे तकरार ते चीन जी हिमायत बि थोराईंदा आहियूं। दुनिया खे कश्मीरियुनि ख़िलाफ़ भारत जे जारी ज़ुल्मनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे। भारत जी ताक़त जी बुनियाद ते जंगबंदी वारी दावा बेबुनियाद करार। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चवे थो भारतीय आर्मी चीफ जो ताक़त जी बुनियाद ते सीज़ फायर जी दावा गुमराह कंदड़ आहे। भारत आलमी कानून ऐं अख़लाक़ियात जूं हदूं पार करे चुको आहे। पाकिस्तान कश्मीरी आबादी जे तहफ़्फ़ुज़ जी बुनियाद ते राज़ी थियो हो। कंहिंखे बि पंहिंजी ताक़त जे हवाले सां ग़लतफ़हमी में न रहणु घुरिजे। लाड़काने में जानका मेडिकल कॉलेज जी शागिर्दानी डॉक्टर नौशीन जो हॉस्टल में फाहो लॻल लाश हथ थियण वारो मामलो। सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस जुडिशल इंक्वायरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे 30 ॾींहंनि अंदरि जांच मुकमल करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। दादूची मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट उमेर रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में बुरहान चांडियो ऐं अली गौहर चांडियो जी ज़मानत रद्द करे छॾी। खेनि गिरफ़्तार करण जो हुकुम। MP सरदार चांडियो जी ज़मानत मंज़ूर। उमेर रुबाब चांडियो IG सिंध खे बिना देर बुरहान चांडियो खे गिरफ़्तार करण जी अपील कंदे चयो आहे त सरदार चांडियो जी ज़मानत खे हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदासीं। बुरहान चांडियो खे शाम 5 वॻे ताईं गिरफ़्तार न कयो वियो त एहतिजाज कयो वेंदो। हैदराबाद जी दहशतगर्दी टोल अदालत में DSP क़ासिमाबाद फैज़ मोहम्मद दायो जो क़त्ल केस जी ॿुधणी। DSP खे क़त्ल कंदड़ पुलिस जो गनमैन आसिफ चांडियो अदालत में पेश। अदालत जवाबदार खे 7 ॾींहंनि जे रिमांड ते क़ासिमाबाद पुलिस हवाले करे छॾियो। हैदराबाद में DSP फैज़ मोहम्मद दायो जे क़त्ल वारे वाक़े जा CCTV फुटेजिस मिली विया। वीडियो में DSP जी गाॾीअ वेझो माण्हुनि में भाॼ नज़र अची रही आहे। वीडियो में नज़र ईंदड़ वाक़े जो वक़्तु ऐं केस में फरियादी पाण ॼाणायल वक़्त में अध कलाक जो फ़र्क़ु। केस में फरियादी फायरिंग जो वक़्तु 7:05 ॼाणायो। वीडियो में वाक़े जो वक़्तु 7:35 नज़र अची रहियो आहे।